अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम मुहासबो में अवां खे भली कार था चऊं। जीअं अवां खे ख़बर आहे त इन प्रोग्राम में हर वीक असां सां गॾु चीफ मिनिस्टर्स इंस्पेक्शन टीम जा सरबराह हाजी मुज़फ़र शुजरा साहब हूंदा आहिनि, जेके ऑन एयर ऐं टेलीफोन कॉल्स वठंदा आहिनि, शिकायतूं ॿुधंदा आहिनि ऐं उन मसइले जे हल जे लाइ कोशिशूं बि वठंदा आहिनि। प्रोग्राम में भली कार था चऊं सर खे, ऐं इन सां गॾु टेलीविजन स्क्रीन ते नंबर बि अची रहियो आहे, कॉल करे सघो था। पंहिंजो मसइलो या शिकायत चाहे सरकारी कंहिं बि डिपार्टमेंट जे ख़िलाफ़ हुजे या सरकारी ऑफिसर जे ख़िलाफ़ दर्ज कराए सघो था। सर वेलकम टू द शो। महिरबानी तव्हांजी। सर माशाल्लाह प्रोग्राम ॾाढो माण्हुनि में मक़बूल थी रहियो आहे ऐं इन जे करे त हू उन्हनि खे हिकिड़ो प्लेटफॉर्म मिली वियो आहे शिकायतूं करण जे लाइ या पंहिंजा मसइला ॿुधाइण जे लाइ, ऐं हिकिड़ी असांजी बि तव्हां सां गॾिजी करे कोशिशि आहे त उन्हनि जा मसइला हल थियनि। बिल्कुलु इहा सही ॻाल्हि आहे। असां पाण शुरू ॾींहुं करे कयो था सही प्रोग्राम, त ग़रीबनि जा मसइला जेके ग़रीब वीचारा असां ते पुॼी नथा सघनि, पंहिंजे MP MLA ते पुॼी नथा सघनि, त उनखे फैसिलिटेट कजे त उहो माण्हू अचे ऐं अची पंहिंजो कमु चवे, ऐं उहे कमु चवनि था पिया बाक़ाइदे, उनजो जेको मसइलो आहे असां कोशिशि कयूं था रिज़ॉल्व करण जी, त रिज़ॉल्व थियनि। पर के असां सिंध जा मसइला अहिड़ा ॾुखिया मसइला हूंदा आहिनि, ज़मीन जो जेके कब्ज़ो आहे उहे लिटिगेशन में वेंदा आहिनि, पंहिंजो कोर्ट में हलिया वेंदा आहिनि। हाणे उनखे असांजा ऑफिसर कीअं छॾाए सघंदा? हिन काफ़ी प्रॉब्लम्स अहिड़ा आहिनि, जेके कब्ज़नि जा मसइला ॿिया आहिनि, काफ़ी प्रॉब्लम अहिड़ा आहिनि। पर उन बावजूद बि इहा उन्हनि खे हिकिड़ो वॾो ग़रीबनि खे सहारो मिली वियो आहे तव्हांजे TV जे करे, त हू ग़रीब फ़ोन कनि था पिया, पर हिन फ़ोन जो उनजो जवाबु ॾियूं था पिया असां, उनखे कमु करे वरी ॿुधायूं पिया था। ईअं न त न आहे सिर्फ़ु अॼु शुजा साहब असांजी कोशिशि कई आहे त पुराणी जेकी असांजी शिकायतूं आहिनि उन्हनि कॉलर्स खे असां कॉल करे सघूं विच विच प्रोग्राम में, उन्हनि खां बि पुछी सघूं त उन्हनि जो मसइलो केसि ताईं पहुतो। कॉलर आहिनि ज़मीर अहमद कंडियारो मां। जी अस्सलाम वालेकुम अदा। जी मसइलो इहो आहे त 2014 में अलाह जेको असां मुंहिंजो प्रमोशन कयो SDO कयो मां जी। ठीकु आहे। पोइ सखर में मुंहिंजी पहिरीं पोस्टिंग थी चीफ इंजीनियर सखर बैराज लेफ्ट में। ठीकु आहे। पोइ साल बाजी मां हुते रहियमि साल जी। उतां वरी पोइ मुंहिंजो तबादलो थियो SDO एरीगेशन कंडियारो सब डिवीजन नंबर 2 में। ठीकु। पोइ हाणे गाॾी उते मूंखे 2 महीना थिया मां ड्यूटी कयां थो, एरीगेशन ड्यूटी माशाल्लाह इंतिहाई सख़्तु हूंदी आहे। हाणे मूंखे हुते जीप जेका मुंहिंजी आहे उहा मूंखे नथी ॾिनी वञे। मां हाणे मोटरसाइकिल ते हद पंहिंजी केतिरी कवर कयां? ज़मीर किथां ॻाल्हाए थो? बाबा साईं शेरपुर मीरस मां सर। नंबर ॿुधाए। पंहिंजो नंबर सर? हा 0302 0302 36 47 130 सर। 130। तो केरु ॾींदो इहा गाॾी? गाड़ी सर इंजीनियर ॾेई सघे थो, साईं चीफ इंजीनियर ॾेई सघे थो सर। हद मुंहिंजी वॾी चीफ इंजीनियर कहिड़ो बाबा? असांजो पहिरियों साईं वॾी मल नायब साहब हो साईं सखर बैराज जो लेफ्ट सर। सखर बैराज न चीफ इंजीनियर? जी सर सखर बैराज लेफ्ट सर। ठीकु आहे भाउ, सुभाणे या परीं मां तोसां ॻाल्हाईंदुसि, पोइ तुंहिंजे चीफ इंजीनियर सां बि ॻाल्हाईंदासीं। हा ठीकु आहे, पोइ तोखे वठी ॾींदासीं, कोशिशि करे वठी ॾींदासीं इंशाल्लाह, तूं परवाह न कर। महिरबानी सर महिरबानी। कमु पंहिंजी हिम्मत सां कर, कमु पंहिंजी नियत सां कर ऐं ऑनेस्टी सां कर। तोसां मां गॾु 2014 में बाबर आफती साहब खे फोन कयो, मूंखे जो करायो साईं, तव्हां ई महिरबानी कई। त उहा महिरबानी नवंबर में तव्हांखे मां आयुमि त ऑफिस में मिलियो सर। मिठाई त कोन खाराए प्रमोशन जी? मिठाई त खाई आहे मुंहिंजी मज़ो। जीप त वठी ॾियां, पर पहिरीं मिठाई केरु खाराईंदो बाबा? घटि में घटि अधु पाव वठी अचां मिठाई, तॾहिं बि ख़ुशि थिए। महिरबानी अदा, तव्हांजो मसइलो नोट डाउन थी वियो आहे, इंशाल्लाह हल थी वेंदो। शुजा साहब लास्ट वीक जी कॉल्स ते बि अची था वञूं। दिलदार उमरकोट मां कॉल कई हुई, उन्हनि जो चवणो त TMO ऑफिस खे एप्लीकेशन ॾिनी आहे, पाणी जो मसइलो आहे, हूटर लॻाए न ॾिना आहिनि शायदि, इहो ई मसइलो उन्हनि जो। दिलदार सां मां ॻाल्हायां, त TMO हुयो कोन। अच्छा। ऐं पोइ ॿियो जेको ऑफिसर वेठो हुते हुनखे मां चयो स्पेशल इंस्ट्रक्शन ॾिनियूं, त ॿियो दफ़े वीचारे फ़ोन कई आहे असांखे, ऐं हुनखे मां स्पेशल इंस्ट्रक्शन ॾिनियूं त भई हिनखे हूटर लॻाए ॾिनो वञे, ऐं वजह कहिड़ी आहे? हुन चयो त साईं असां वटि टीमो कोन्हे या कुझु अहिड़ो प्रॉब्लम ॿुधाए। मालिक पाण हुते हुननि सां गॾु वेठो हो, दिलदार पंहिंजे उन ऑफिसर सां गॾु। हुन सां मां ॻाल्हाए करे उन ऑफिसर खे बि चयुमि, दिलदार खे बि चयुमि, भई कमु न थिए त मूंखे उन मुंहिंजो नंबर बि आहे सेल नंबर, त मूंखे ॿुधाइजांइ। हाणे ख़बर न आहे त उनजो छो जो गवर्नमेंट जो कमु थोरो थींदो आहे
स्लो ऐं ॿियो उनखे जेसिताईं को परसुएशन न कंदो न त उहे असांजा जेके माण्हू गवर्नमेंट जा उहे उनखे कमु एतिरो आहे त उहे उन जेको साम्हूं चवंदा जेको चुल्हि ते सो दिलि ते साम्हूं जे करे वेठल हूंदा मिसाल पाण वेठा आहियूं हाणे पाण मसइला जेके ॿुधूं था पिया त असां जेके पुराणा मसइला असांजा पंहिंजा घर जा मसइला या हिननि जा मसइला सभई असां विसारियो हिते ई ॻाल्हि पिया बिल्कुलु सही छो इनशाला जेकॾहिं दिलदार खे न मिलिया त दिलदार असांखे फ़ोन करे सघे थो ऐं चई सघे थो त भाउ मूंखे हीउ कमु न थियो आहे ऐं न थियो अथसि त पोइ इनशा ताला हू त मिली वेंदुसि पर अॼु न मिले सुभाणे मिली वेंदुसि थोरो टाइम लॻंदो पर थी वेंदो ॿी कंप्लेंट हुई दादू मां धणी बख़्श कॉल कई हुई बुज़ुर्ग आहिनि इहे ऐं हिननि जो मसइलो इहो त हिकु सूबेदार हुननि जे प्लॉट ते कब्ज़ो करे वेठो आहे हिन जे SHO इफ़्तिख़ार जमाली कब्ज़ो कयो शायदि उन जेके माइटनि मां हुनखे पंहिंजे SP खे चयो हो जी ऐं हिनखे साईं खे चयोमि त भई तूं वञी हुन सां मिल ऐं तव्हांखे ॿुधायो न प्लाट जा मसइला कब्ज़नि जा मसइला ॿियो असां सिंधियुनि में हिकिड़ी गंदी हालत आहे हिकु त असां पंहिंजी भेणुनि खे कुझु न ॾींदा आहियूं औरतुनि खे सम्झूं त असांजो जेके सभु आहिनि इहे ग़ुलाम आहिनि ऐं भेणनि जा ऐं भाॼाइनि जा जेकॾहिं भाउ मरी वञे त भाॼाइनि जा हक़ बि खाई वेंदा आहियूं भेण जा हक़ बि खाई वेंदा आहियूं इहे सिंधियुनि में तमामु असां वटि पिट आहे हिकिड़ी गंदी आदत हालांकि जेकॾहिं पंहिंजी भेण खे पंहिंजी भाॼाई खे ॾींदो त अञा अलाह से हुनखे घणो ॾींदो ऐं इस्लाम में हक़ आहे न्याणी जो बि हक़ रखियो वियो आहे जायदाद में विरासत में बिल्कुलु करणु खपे पर पोइ असां वटि इहे मसइला ॾाढा घणा आहिनि सिंध में मां तव्हांखे पहिरियों बि अर्ज़ु कयूं त इहे कब्ज़नि जा मसइला ॾाढा ॾुखिया मसइला थींदा जंहिंमें माण्हू चवंदा आहिनि त भई हिन वेड़ियूं बि थींदियूं आहिनि हाणे माई वीचारी हिकिड़ी आहे उहा नवाब शाह मां रोज़ु कॉल कंदी आहे त दादा मुंहिंजा मूंसां अॼु हीउ थियो मूंसां अॼु हीउ थियो मूंसां हीउ थियो हाणे हुन जेको मर्द हुजे त हुननि सां मुंहुं ॾेई सघे पर इहे कब्ज़नि जा मसइला तमामु घणा आहिनि जेके सिंध में ऐं उहे इन करे आहिनि त असां वटि हिकिड़ी अजारदारी हूंदी आहे वॾनि माण्हुनि जी पंहिंजे हुननि ते अवाम ते बिल्कुलु ठीकु जेकॾहिं उहा अजारदारी ख़तमु थी वञे ऐं अवाम खे पंहिंजो हक़ु ॾिनो वञे पोइ शायदि इहे मसइला न थियनि इहे मसइला ई पैदा न थियनि कॉलर आहिनि एहसान बिजाराणी आहिनि लाड़काणे मां जी अस्सलाम वालेकुम अदा शिकारपुर मां ठीकु आहे दादा जी तव्हां मुंहिंजे ख़्याल में अॻु में बि कॉल करे चुका आहियो असांजे प्रोग्राम में ईअं ई अदा स्कूल असांखे बंदि पियो आहे स्कूल में हिकु बि उस्ताद हिन ताईं न आहे ॿार हुनजा उल्टा वधंदा दरबदर आहिनि ठीकु आहे जी जी स्कूल असांखे बंदि पियो आहे मेहरान बिजाराणी नालो जी स्कूल जो ॻोठ मेहरान बिजाराणी हा उहो मास्टर हिन वक़्त न आयो आहे उहो स्कूल ते बंदि पियो आहे नंबर त ॿुधायो था नंबर त तव्हांखे मां ॾिनो वरी ॿुधायो 0308 34 76 785 हाणे इम्तिहाननि जा छोकिरनि जो को न को असां वटि साथ आहे न को उस्ताद आहे न छा असांजे पासे हक़ आहे सिंध में रहूं था 20 साल वटि को माण्हू असां वटि न आयो आहे असांखे ढोरण वांगुरु करे छॾियो पोइ असांजो शहीद थी वियो जहिड़े में वरी असांजा भाटिया असां नंढा बचा बि हलिया ईंदा असां थींदो आहे कहिड़े ॻोठ में वेठो आहे हलो ॻोठ कहिड़ो थी ॻोठ हाजी मेहरान बिजाराणी तालुको हानपुर ठीकु आहे ठीकु आहे ठीकु आहे वॾी महिरबानी अदा शेरा साहब जेको हाणे असां 2 मिंट में ॻाल्हि कयूं पिया त हीअ जंहिंजे करे जहिड़ा वग़ैरह थींदा आहिनि चाहे विरासत जा मसइला हुजनि या ॿिया के मसइला हुजनि उन्हनि ते जेके असांजा क़बाइली जहिड़ा शुरू थी था वञनि ऐं असांजे इंटीरियर में इहे मसइला सालनि खां हलनि था पिया काफ़ी दफ़ा इन्हनि जे ख़िलाफ़ मुंहिंजे ख़्याल में हुकूमत बि एक्शन खणे थी उते जी इंतिज़ामिया बि एक्शन खणे थी पर तंहिं बावजूद बि इन्हनि शयुनि खे असां ओड़े नमूने ओवरकम न करे सघिया आहियूं हीअ न थींदा जेसिताईं माण्हू पाण थोरो हिमत न कंदा न असां वटि छा आहे सरदारी निज़ाम आहे असां वॾेरो चई वियो त पोइ भोतार आहे वॾेरो जेकॾहिं वोट वठी भॼी वञे तॾहिं भोतार आहे जेकॾहिं वॾेरो कंहिंजे भेण माउ खे इल्ज़ाम ॾियो तॾहिं भोतार आहे सवाल हुयो न त माण्हू कीअं हिमत कनि उते जेके चङा मुड़ुस आहिनि हो ई एॾा ताक़तवर हिमत माण्हू खे करणी पवंदी वॾेरनि जो साथ छॾिणो पवंदो भुट्टे साहिबु चयो तॾहिं त भुट्टो साहिबु छो चयो त सरदार ठाह ऐं इहे जेके सभु इन करे चयो न त सरदार जेके आहिनि माण्हू खे विढ़ाए करे पाण चुप करे वेही रहनि था असांजे ॻोठनि में इहो मसइलो इहे असांजे ॻोठनि जो मसइलो आहे साॻियो त उते
माण्हू सरदार हिकु ॿिए खे चवंदा वञ ॾे फलाणे जो चोरी करे वरी चोरी करे अचनि त चवंदा खणी आ पैसा त ॿुधाए पोइ वरी सरदारनि जा मज़ा हूंदा आहिनि ग़रीब वीचारा जेके आहिनि उहे पाणी रुली झेड़े वेंदा में ही आहिनि पूरा हूंदा हा पोइ आहिनि कॉलर आहिनि ग़ज़ाला आहिनि नौशेरो फिरोज़ मां जी अस्सलाम वालेकुम अदी नालो छा ग़ज़ाला ग़ज़ाला जी अदी ग़ज़ाला फ्रॉम नौशेरो फिरोज़ जी बिल्कुलु ॻाल्हायो ॿुधनि पिया तव्हांजी ॻाल्हि अस्सलाम वालेकुम सर वाह सलाम अदी सर तव्हां सां मुंहिंजी पहिरीं बि इन प्रोग्राम अलबुल थी हुई जी असांजो कुझु ज़मीननि जो मसइलो हो मुंहिंजे चाचा जी ज़मीनुनि ते कब्ज़ो कयो आहे त तव्हां इन प्रोग्राम ते मां पहिरीं बि ॻाल्हायो मुंहिंजे बाबा बि तव्हां सां कॉन्टेक्ट कयो तव्हां बि असां सां कॉन्टेक्ट कयो डीसी साहब खे बि तव्हां जेको आहे मगर डीसी साहब असांखे को बि रेस्पॉन्स न ॾिनो उन खां पोइ असां तव्हांजी ऑफिस ते फोन कंदा रहियासीं तव्हांजा जेके PA वग़ैरह हुआ उहे असांखे चवंदा हुआसीं साहब न आहे साहब हेॾे आहे साहब होॾे आहे असांखे पैगाम मैसेज बि जेको आहे नोट करायोसीं बट असांखे को बि जेको आहे रेस्पॉन्स न मिलियो फिर हाणे असां छा सम्झूं अदी हिकु त जीअं तव्हां ॻाल्हायो तव्हां सां मां बि ॻाल्हायो तव्हांजे वालिद साहिब सां ॻाल्हायोसीं ऐं पोइ तव्हांजी महिरबानी तव्हां वाकई में असांखे रेस्पॉन्स ॾिनो असां तव्हां वटि तव्हांजी नथी पहुची सघे असां सर खे सॼो हक़ीक़त ॿुधायूं हाणे असां थोरो नंबर लॻी वियो आहे मौला जे करम सां जो तव्हांखे थोरो ॿुधंदो असांजी ॻाल्हि जी 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 त हुन में तव्हांजे वालिद साहिब खे तव्हांजे मार्फत मोकिलियोसीं चयोसीं DC साहिब सां मिले हाणे DC साहिब सां न मिलियो तव्हां पाण मिलियो ठीकु आहे थोरो थधो थिए थी सो हिन करे मां थोरो थधो थी आराम सां ॻाल्हायो त मां तव्हांखे ॿुधायां थो त जेकॾहिं DC साहिब कमु न कयो त वरी तव्हां मूंखे फ़ोन करे चयो आहे असां मां ज़ाहिर कम मुंहिंजा घणा हूंदा आहिनि पर हाणे वरी सुभाणे मां तव्हां सां ॻाल्हाईंदुमि इन्हनि जो बिल्कुलु मसइलो हो मुंहिंजे ख़्याल में लास्ट टाइम तव्हां ॿुधायो बि हो त तव्हांजी ॻाल्हि बि थी आहे इन्हनि सां मसइलो लास्ट टाइम मां पाण हिन सां ॻाल्हायुमि इन अदी सां ॻाल्हायुमि इन जे वालिद सां ॻाल्हायुमि उनखे चयुमि दादा तूं वञ DC साहिब खे मां चई करे वरी उनखे नालो लिखायुमि DC साहिब खे भई हीउ माण्हू अचे थो त हिन जो मसइलो आहे जेको कब्ज़े जो ॿुधायो न असांजे सिंध में मसइला ॾाढा आहिनि कब्ज़े जा हद खां वधीक पर पोइ इन में थोरी पाण खे माण्हू हिमत कंदो आहे न हाणे माण्हू टेलीविज़न ते असांखे चई करे सुम्ही पवंदा पोइ त कुझु कोन्ह थींदो टेलीविज़न ते चवनि था पिया जीअं असां चऊं था असां ॾिसो न हिकु त मां पंहिंजो टाइम कढी करे मां हिनखे कॉल कयां थो कॉल करे हुनखां पुछां दादा तव्हां छा मसइलो आहे वरी जेके ॿी फ़ोन ते उते जे उते ॻाल्हाए करे हुनखे ॿुधायां थो पियो हीउ DC साहिब सां मां हाणे ॻाल्हायां थो मां तव्हां मिलो वञे या SP सां हाणे ॻाल्हायो त तव्हां वञो हाणे तव्हां यादि हूंदो हिकिड़े छोकिरे लास्ट टाइम बि असांखे चयो त साईं मां असांजो छोकिरो गुम थी आहे बिल्कुलु उन्हनि खे तव्हां काफ़ी टाइम कॉल कयो हुनजो नंबर बंदि पियो वञे या हू खणनि न पिया वरी हाणे बि मां DIG अब्दुल्ला शेख साहिब खे वीचारु तमामु सुठो माण्हू आहे हुनखे वरी चयो आहे हुन चयो साईं हुनजो को ॿियो मसइलो हूंदो त असां ॾे अचे नथो जे असांखे अचे हा त असां हिनजो मसइलो हल करे छॾियो हाणे जेकॾहिं सिंधी माण्हू सिर्फ़ु पंहिंजे नाले ख़ातिर या जेकॾहिं असांखे टेलीविज़न ते ॿुधाइण जे ख़ातिर कनि था त पोइ त असांजी बि हीअ कोशिशि बेकार आहे हुननि जी बि कोशिशि बिल्कुलु बेकार आहे लास्ट वीक जी कंप्लेंट से अचे त शोएब साहब वज़ीर कॉल कई हुई न्यू सईदाबाद मां उन्हनि जो को अपॉइंटमेंट ऑर्डर जो मसइलो हो वज़ीर वाक़ई वज़ीर आहे इन वज़ीर खे मां कम से कम 10-20 दफ़ा फ़ोन कई हाणे असां वज़ीर आहियूं असांखे को फ़ोन करे त माण्हू इहो शिकायत करे असां कंहिंखे चऊं सही हिन पाण फ़ोन खई कोन केतिरा दफ़ा मां फ़ोन कईमांसि पर हिन कॾहिं मूंखे रिस्पॉन्स कोन ॾिनो इन करे इहा शइ ग़लति आहे अगरि तव्हां कॉल बैक जो जवाबु नथा ॾियो त पोइ तव्हां कंप्लेन बि असांखां नथा करे सघो त असांजो मसइलो हल नथो थिए हफ़ीज़ आहिनि अगड़ा मां जी अस्सलाम वालेकुम अदा कॉल ड्रॉप थी वई आहे अदा ॿीहर ट्राए कयो तव्हांजो नंबर लॻी वञे जी शोएब साहब लास्ट वीक जी सेकेंड कंप्लेंट ते अचो था मोहम्मद पनाह कॉल कई हुई हो UC में माली आहिनि शायदि ऐं शिकारपुर मां कॉल कई हुई 2 महीननि खां पघार न मिली आहे मां हिन सां ॻाल्हायां पोइ DC खे मां चई छॾियो आहे मां हिनखे चयुमि पाण अच्छा तव्हां DC सां मसइलो हिन चयो त मूंखे खानपुर ट्रांसफ़र करायो ऐं माली न पर मूंखे हुते पटे वालो करे रखायो हाणे कैडर चेंज जेको आहे गवर्नमेंट में कोन्ह थींदो आहे हिकु त कैडर चेंज कोन्ह थींदो आहे बहरहाल हिनखे पाण मां ॻाल्हाए करे मालिक गवाही ॾींदो मां हुन सां ॻाल्हाए करे हुनखे चयुमि त भई DC साहिब सां मिलो DC साहिब खे अलॻि रिक्वेस्ट कयुमि त भई अचे थो पियो त
तव्हां महिरबानी कयो। हुन चयो त सर अचे जंहिंमहिल अचे त मां हिनजी मसइलो हल करे अचनि पघार ॾींदासीं छो कोन ॾींदो। हाणे पघार मिली अथसि न मिली अथसि उहा त मालिक ॼाणे, पर असां पंहिंजी जेका आहे नेक नीति ईमानदारी सां DC साहिब खे चयो अथसि अदा जेकॾहिं हाणे बि आवाज़ु ॿुधी थो त DC साहिब सां मिल वञी शिकारपुर में त तुंहिंजो कमु करे छॾींदो, न थिए त पोइ वरी ॿुधाइजांइ असांखे। ठीकु आहे। अब्दुल लतीफ़ आहिनि मेहर मां। जी अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम अस्सलाम। जी अदा, कहिड़ो मसइलो या शिकायत आहे? असांजो प्राइमरी स्कूल आहे उहो बाबुल करो 20 सालनि खां बंदि आहे। उते गोहो माल ऐं ॿियो कुझु सामान पियल आहे, उहो खुले नथो। 20 सालनि खां बंदि आहे। तव्हां पंहिंजो नंबर लिखाए छॾियो अदा। हा इहो नंबर आहे मुंहिंजो। ॿुधाए 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 टीवी ते नथो अचे अदा। ॿुधाए 0306 0306 34 94 94 930 930। उते माल वग़ैरह ॿधायल आहे अदा, ईअं तव्हां ॿुधायो? बस माल बदलना का बनाता बदल पर आहे खाली पियो बेडे जी सॼी दबो हालत में थी वई आहे। ठीकु आहे। ठीकु आहे न। साहब पटे वालो उते एसडी ऑफिस में वर्क था कनि, हेॾे को कोन्हे। ठीकु आहे, वॾी महिरबानी अदा। ठीकु आहे अब्दुल लतीफ़, इंशाल्लाह तव्हां सां ॻाल्हाईंदासीं पोइ ॿुधाइजो चङी तरह, त पोइ कंदासीं कोशिशि इंशाल्लाह ताला। शेर साहब हाणे हिन में 20 सालनि खां हिकिड़ो स्कूल बंदि आहे। ठीकु आहे, स्कूल त बंदि आहे, हुते जेके मास्तर हूंदा या पटे वालो हूंदो या कोई बि हूंदो उन्हनि खे पघारूं त वेंदियूं हूंदियूं? असल में छा थियो आहे महिर त असां वटि जेका स्कीम कंप्लीट थींदी आहे न हुनजी SNE 4 ठहंदी आहे। ठीकु। 4 जेका कंप्लीशन जी रिपोर्ट हूंदी आहे उहा ठही करे पोइ उनखे डिपार्टमेंट खे इंजीनियरिंग डिपार्टमेंट खां वेंदी आहे मतिलबु एडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट में। सो एडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट में जेकॾहिं वेंदी आहे उहा त पोइ उन ते गवर्नमेंट जेका आहे SNE ठाहींदी आहे त हिन में घणा मास्तर हुजनि खपनि। घणा स्कूल ईअं ठहिया उनजी न का SNE थी न PC 4 जेका आहे उहा PC 4 कंहिं न कोन ठाही, कंहिं हैंड वर्क टेकिंग वर्क कोन कई, ईअं स्कूल पिया आहिनि सभई, को उनजो पुरसान हाल कोन हो। पोइ इन जो मतिलबु इहो थियो शेर साहब त पंहिंजे मनपसंद माण्हुनि खे नवाज़ण जे लाइ उन्हनि खे गवर्नमेंट सरकारी नौकरियूं ॾियण जे बहाने हिकिड़े स्कूल क़ाइमु थी विया? न ईअं न, असल में छा आहे त असां वटि माण्हू जेके ईंदा आहिनि न असांखे मजबूरन उन ते बिलीव करिणो पवंदो आहे। असांखे ख़बर बि हूंदी आहे त भई हिते स्कूल हुजणु खपे, पर पोइ सियासी माण्हुनि जी मजबूरी हूंदी आहे वोटर सां, इन करे इहो प्रॉब्लम थिए थो। भई मनपसंद जी ॻाल्हि आहे जेका इहा तव्हां चओ था ईअं न आहे। मनपसंद खे केरु न ॾींदो आहे, जेके माण्हुनि जी डिमांड हूंदी आहे उन ते ॾींदा आहिनि। उहो डिमांड खे तव्हां जेकॾहिं मीडिया वारा मनपसंद चओ तव्हांजी मर्ज़ी आहे, बादशाह आहियो तव्हां। असां ईअं न चवंदा, असांजी जेका सियासत जी मजबूरी आहे त असां वोटरनि खे असां हाणे हिकिड़ो माण्हू मां बिलफर्ज़ जेकॾहिं इलेक्शन विढ़ा थी, मां जॾहिं बि अगरि इक़्तिदार में अचां थी पोइ पंहिंजे इलाइक़े में मां हर दफ़ा नओं स्कूल ठाहींदमि। न ईअं न आहे न, ॾिसो न जेकॾहिं उन ॻोठ में पहिरियां ऑलरेडी स्कूल आहे त पोइ उते नथो ठहे, पर ॿिए भर जे स्कूल में ठहे थो। इन करे त हाणे तव्हां ॾिठो हूंदो त केतिरा स्कूल ख़ाली पिया आहिनि, त PC 4 उनजी तयारु कोन थी थिए। PC 4 इहा थींदी आहे त माण्हू कंप्लीट थी वियो स्कूल, हैंड ओवर टू एडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट। एडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट पोइ पंहिंजा मास्तर वास्तर मोकिलींदी आहे, पंहिंजो सामान मोकिलींदी आहे, ईअं ई। हाणे तव्हां ॾिसो न हिन में असां हीअ ठाहिरायो था डिस्ट्रिक्ट हेडक्वाटर हॉस्पिटल्स। हाणे हुनमें जेका असांजी जेका इंजीनियर असांखे ठाहे ॾिनी सभु शइ, असां उन मुताबिक़ गवर्नमेंट पैसा रिलीज़ कया। हाणे पैसा जॾहिं रिलीज़ थिया त छा थींदो आहे, हिकिड़ो कैपिटल हूंदो आहे साइड ते, ऐं हिकिड़ी हूंदी आहे ॿी साइड हूंदी आहे जेका जंहिंमें सामान वामान ईंदो आहे। ॿिन्ही साइड त छा थींदो आहे ॿई हिकु ई वक़्त में ख़रीदारी अॻ में करे छॾींदा आहिनि, बिल्डिंग पोइ ठहंदी आहे। ठीकु इहो प्रॉब्लम थिए थो। शेर साहब ठीकु आहे। शेर साहब असां वटि जेके कॉलर्स आया हुआ लास्ट कुझु प्रोग्रामनि में, उन्हनि मां अॼु हिकिड़े यार मोहम्मद जमाली साहिब खे असां जेके बाद मां हीअ आहिनि उन्हनि खे रेंडमली असां कॉल कई आहे उन्हनि खां फीडबैक वठण जे लाइ त उन्हनि जो मसइलो किथे पहुतो। जी अस्सलाम वालेकुम अदा। अदा तव्हां असांजे प्रोग्राम में कॉल कई हुई, असांजे गुज़िरियल प्रोग्रामनि में हिकु दफ़ा ॿीहर ॿुधाए छॾियो त तव्हां कहिड़े मसइले जे लाइ कॉल कई हुई? ठीकु आहे।
और डीसी साहब जॾहिं हाणे अॼु वरी वियासीं न जी अॼु वरी कमिश्नर ऐं डीआईजी वेठा पोइ सुभाणे वरी मिलंदासीं साईं जे हवाले सां साईं कराए थो त वेंदासीं सुभाणे ठीकु आहे हाणे इहो मसइलो आहे न मां तव्हांखे पहिरियों चयुमि त साईं वारनि जो बिल्कुलु मसइलो आहे पर असां त उन वक़्तु फौरन चई था छॾियूं न ॾिसां अॼु न सुभाणे परीहं हुन सां ॻाल्हाए करे डीसी साहिब खे चई छॾियो हाणे जेकॾहिं नथो मिले डीसी साहिब या कोई कोन थो त उनमें उन्हनि माण्हू बि पंहिंजी मर्ज़ी ते वञनि था न शहज़ाब इन असां पारां रेंडमली कॉल करण जो मक़सदु इहो आहे त असां जेको हिकिड़ो कमु कयूं था सुठो उन में असांखे बि ख़बर पइजी वञे त केतिरो मसइलो हल ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांखे पाण बि रियलाइज़ेशन आहे त ओवर नाइट ते इहे मसइला हल न थींदा टाइम लॻंदो पर हिकिड़ी असां मथां इहा लाइबिलिटी त ख़तमु थिए त भई असां वाक़ई मसइला उन्हनि जा हल कयूं पिया तव्हां बि उन्हनि खे पर्सनली बि फॉलोअप करायो पिया मसइलनि खे हिकु त इहा वॾी ॻाल्हि आहे त हिकु ग़रीब माण्हू खे मिनिस्टर कॉल करे जीअं तव्हां ॿुधायो त तव्हां टाइम कढी करे उन्हनि खे पाण बि कॉल कयो उनखे चवे त भाई तव्हां छा मसइलो आहे हीअ ग़रीबनि जे लाइ सिंध में अहिड़ो को कॾहिं मिसाल कोन थियो आहे त को मिनिस्टर फ़ोन करे भाई तव्हांजो छा मसइलो आहे असां बाक़ाइदे हिननि खे कॉल कयूं था कॉल करे इज़त सां ॻाल्हाइण खां पोइ उन ऑफिसरनि खे असां डायरेक्टिव ॾियूं था पिया त भई हीअ अचो त माण्हुनि जो ग़रीबनि जो कमु कयो हाणे जेकॾहिं माण्हू पाण न वेंदो असां हिते ही वरी माण्हुनि जे मथां लाइबिलिटी अगरि उन्हनि जा मसइला हल साईं नथा ॿुधायो न थियनि दादा पहिरें ॾींहुं वियासीं कोन ॿिए ॾींहुं वियासीं त डीसी साहिबु कोन हो हाणे वरी वियासीं सुभाणे त वेंदा कमिश्नर वियो कोन हो हाणे सुभाणे वेंदा हिन जो मतिलबु इहो त असां त पंहिंजो कमु करे असां पंहिंजो कमु पूरो करे ब्रेक जो टाइम थी रहियो आहे शहज़ाब अवेयर्स प्रोग्राम मुहासिबो में वक़्तु आहे ब्रेक जो ब्रेक खां पोइ वापसि अचो तव्हांजी कॉल्स वठूं था जीवर्स प्रोग्राम मुहासिबो में ब्रेक खां पोइ अवांखे भली कार त अचूं टेलीविजन स्क्रीन ते असांजो नंबर अची रहियो आहे प्रोग्राम में शामिल थी सघो था पंहिंजो मसइलो या शिकायत दर्ज कराए सघो था शुजा साहब लास्ट वीक जी कुझु कंप्लेंट्स मां हिकिड़ी कंप्लेंट हुई दवीद मंगरेव साहब जी मंदरे मां ऐं उन्हनि जो इहो चवणो त 5 सालनि जो ॿारु अगवा थियो आहे ही शायदि उहा ई आहे जेका पुराणी कंप्लेंट आहे शायदि उन्हनि लास्ट वीक वरी कॉल कई हुई ठीकु आहे जेके पाण फ़ोन नथा खणनि वरी चयोमांसि त हुन अब्दुल्ला शेख साहिबु डीआईजी साहिबु हाणे नओं आयो आहे इन खे वरी ॿीहर चयो आहे पहिरियों साईं रखे साहिब खे चयोसीं पोइ वरी हाणे हिन डीआईजी खे चयोसीं हाणे जेकॾहिं हीउ न वेंदो ऐं बार बार टीवी ते चवंदो त छोकिरो गुम थी आहे असांजो अब्दुल्ला शेख साहिब खे इहा ॻाल्हि ॿुधायमि उन चयो त साईं पोइ को ॿियो मसइलो हूंदुसि उनजो तॾहिं तव्हांखे कामिल कयो त बहरहाल चयो मोकिलियोसि मारे त मां ॾिसां थो ख़ुदा खे ख़बर आहे जी हू फ़ोन ई नथा खणनि ख़ुदा खे ख़बर हाणे हिन दफ़े ॻाल्हायोमांसि ख़ुदा खे ख़बर आहे त हीउ वेंदो या न वेंदो छा मसइलो आहे चए पियो त मुंहिंजो माइट बि कोन्हे मुंहिंजो हो बि कोन्हे फीस बि लाइ कमु कयां मां चयो हीअ त वॾी ॻाल्हि आहे जेकॾहिं हिकिड़ो माण्हू फीस बि लाइ ॿिए जे लाइ कोशिशि करे थो हीअ वॾी ॻाल्हि आहे मां हिनखे वरी बि चयो नवीद खे त मां महिरबानी करे अब्दुल्ला शेख साहिब सां डीआईजी लाड़काणो आहे उनखे मिले तमामु सुठो माण्हू आहे जेकॾहिं हुन मसइलो नथो हल करे त मूंखे ॿुधाए ठीकु आहे बाक़ी सिर्फ़ु हुनजो शौक़ु आहे त असां रखनि ते घड़ी घड़ी ॻाल्हाए असां घड़ी घड़ी जवाबु ॾींदा कॉलर आहिनि कुलसूम आहिनि मीरपुर ख़ासि मां जी अस्सलाम वालेकुम अदी वालेकुम सलाम जी अदी बहन कहिड़ा हाल आहिनि ठीक है वॾी महिरबानी अदी अजी असांजो इहो मसइलो आहे त असीं मीरपुर ख़ासि में रहूं था असांजा तक़रीबन 70-80 घर आहिनि असांजी जेका गली आहे उन गटर सिस्टम न आहे ठीकु आहे सिविल सिस्टम न आहे जेको बि गटर जो पाणी आहे उहो सॼो असांजे घरनि में पियो थो पइजे हिकिड़ो इहे फ्री प्लाट मदरसे जो मस्जिद उते आहे त उहो सॼो पाणी हुन मदरसे में वञे बीहे थो ऐं उहो सॼो जेको आहे पाणी थो असांजी भितियुनि में असांजे दरवाज़नि मां जवाब करे असांजे घरनि में बीठो आहे असां डीसी साहिब खे चयो आहे उन खां पोइ जेके हिते जा अमलदार आहिनि उन्हनि खे असां चयो आहे यकीन कयो हली हली असां जुती घसाए छॾी आहे पर असांजी को कोन थो ॿुधे महिरबानी करे असांखे चयो त असांजो हिन जो मसइलो हल करे ऐं असांखे गटर सिस्टम कढाए अधिकार जो नंबर ॾींदे अधिकार जो जीअं त नंबर को ॾींदे हा हा मुंहिंजो नंबर तव्हां भले नोट करे वठो ॿुधाए अदी 03 ठीकु आहे 16 जी अदी 622 ठीकु आहे तव्हां सां ॻाल्हाईंदासीं इंशाल्लाह बेफ़िक्र थी वञो
ऐं कोशिशि कंदासीं त TMA खे चई करे तव्हांजी गली में गटर लाइन विझराइजे ताकी तव्हांजो मसइलो हल थी वञे। ठीकु आहे। शेर साहब ॿियनि कंप्लेंट्स ते अचूं था। लास्ट वीक जी लियाकत कॉल कई हुई ॾहरकी मां ऐं उन्हनि जो चवणु आहे त ज़कात डिपार्टमेंट में पघारूं बंदि आहिनि। ही लियाकत वीचारा पहिरियों बि कॉल कई, उनमें पहिरियों बि ज़कात वारे सेक्रेटरी खे मां चयो, उन चयो त असां सखर वारे DDU खे पावर ॾिना अथसीं ऐं उहो सुभाणे वञी हुनखे पघार मिले। ठीकु, जेका मुंहिंजे ख़्याल पघार थी वई हूंदी 100% थी वई हूंदी। ठीकु आहे, पघार थी वई आहे त इन ख़ुशी में कॉल करे असांखे ॿुधाइनि त मसइलो हल थी वियो आहे। मसइलो हल थी वियो। वहीद कुरैशी आहिनि शिकारपुर मां। जी अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम आंटी। असांजो मसइलो आहे शिकारपुर शहर में जी म्यूनिसिपल जो हिकिड़ो प्लाट मखसूस कयो वियो हो ॿारनि जी हॉस्पिटल लाइ दादराई रोड ते। ठीकु आहे। इहो मंज़ूर थिए 10 साल थी विया आहिनि, अञा ताईं हुन में अलाए छा फॾो आहे जो अस्पताल तामीर थियण खां शुरू ई नथी थिए। कुझु टाइम लाइ ठेकेदार अचे थो वरी हले थो वञी, अस्पताल कॾहिं ठहंदी इहो साईं जन खे थोरी आवाज़। वही त नंबर त ॿुधायो था साईं मुंहिंजो 0333 727 जी 1969। ये कुछ अस्पताल ठही विया या ईअं कुछ बि ठही? पहिरियों शुरूआती दौर में ठेकेदार आयो ऐं हुन पंहिंजा लेंटर वग़ैरह विधा, ठीकु आहे। हाँ पोइ कुझु सियासी माहौल हुते जेको आहे सो हुनजी दादागिरी करे हुनखे भॼरायो। भञाए छॾियो। हा, उहो कब्ज़ो जे चकर में हाँ ऐं हुते जेको सरियो वग़ैरह उहो चोरी कराए छॾियो। उन अस्पताल जो खिनो छा आहे, शहर मेन शहर में आहे, दादराई रोड ते आहे बिल्कुलु जो प्लाट। इहो DC साहब खे सॼी हिन शइ जी ॼाण आहे, पर असां चऊं पिया त जेकॾहिं तव्हां कोशिशि वठंदव त महिरबानी थींदी। असां ॾिसूं था हाणे, छो जो ये पुरानी स्कीम हूंदी मुंहिंजे ख़्याल में, तमामु पुराणी आहे। इहा एबंडेंट थी वई हूंदी। हाणे वरी नए सिर कोशिशि कयूं था त नई अस्पताल, पर हाणे DHQ गवर्नमेंट ठाराइनि फर्स्ट क्लास नमूने सां वॾी अस्पताल आहे उते शिकारपुर में ठही वई आहे। इहा ॻाल्हि आहे गवर्नमेंट जो प्लाट आहे न, मां पोइ चवां बजाए जो कब्ज़ा थी वञनि त का गवर्नमेंट जी का स्कीम हुजे। हलो ठीकु आहे, इहो सुभाणे ॿिए ॾींहुं मां तोसां ॻाल्हाईंदुसि, पोइ DC साहब सां ॻाल्हाईंदासीं, तव्हांजो मसइलो इहो कोशिशि कंदासीं हल थिए। वॾी महिरबानी अदा कॉल करण जी। शहज़ाब लास्ट वीक जी कंप्लेंट्स ते अचूं था। ग़ुलाम हुसैन सखरन मां कॉल कई हुई, उन्हनि खे घर ठाराइणो आहे। DC नवाब शाह वटि शायदि तव्हां चओ त उन्हनि सां ॻाल्हाईंदमि। DC नवाब शाह खे मां चयोमि, DC नवाब शाह चयो अचे त जेको थी सघे मदद कंदासीं। ठीकु आहे। हाणे गवर्नमेंट वटि कोई अहिड़ो फंड हूंदो कोन्हे त मां मदद करे, पर DC नवाब शाह मदद ज़रूरु कंदुसि हिनखे, पोइ जेतिरो मदद थी सघी। ऐं मुंहिंजे ख़्याल में थी वई हूंदसि मदद, छो मां हुनखे टाइम वठी ॾिनमि त उन चयो सूमर ते अचे। पोइ हाणे सूमर ते वियो, अॼु वियो हुजे या न वियो हुजे मूंखे ख़बर न आहे, पर हिनखे घणो करे कमु थी वेंदो। DC हुते सुठो वियो आहे लगारी साहब, हुन सां मां पाण ॻाल्हायुमि ऐं चयोमांसि त हिन माण्हू अचे थो, हुन चयोसि ठीकु आहे अचे थो। ठीकु आहे। उन खां पोइ महबूब अली उमरकोट मां कॉल कई हुई, उन्हनि जो इहो चवणु हो त UC ट्रॉली मां शायदि वालिद 2013 में वफ़ात करे विया हुआ, उन्हनि जा पैसा सेंक्शन थी विया आहिनि पर मिलिया न आहिनि। UC ट्रॉली में हुआ। उहो हुन सां उमरकोट वारे मुख़्तियार कार साहब सां ॻाल्हायोसीं, शायदि हिनखे मां पाण फ़ोन करे ॿुधायोमि त भई तव्हांखे मदद कंदो साईं। हाणे जेकॾहिं उहो वियो हुजे न वियो हुजे AC साहब ॾे मूंखे ख़बर कोन्हे, पर असांखे फीडबैक ॾिन त घटि में ॿियो न त तव्हांखे SMS ई करे छॾनि, तॾहिं बि ख़बर पए त माण्हुनि जा कम थियनि था नथा थियनि। असां चयोसीं हिन सां, मां पाण ॻाल्हायुमि अदेसा मोहम्मद अली सां, ऐं घणो करे कमु थी वियो हूंदुसि, न थियो हूंदुसि वरी ॿुधाए खणी वरी कोशिशि कंदासीं। उन खां पोइ दिलशेर ॾहरकी मां कॉल कई हुई, उन्हनि जो चवणु हो त हू टाउन कमेटी में क्लर्क आहिनि। 2013 खां उन्हनि जी पघार फिक्स थियल आहे, मतिलबु इंक्रीमेंट शायदि न आहे उन्हनि जी पघार में। हा, इन साईं सां मां ॻाल्हायुमि पाण, उनखे बि मां AC उडो साहब हो, उन उडे साहब खे मां फ़ोन करे पाण चयुमि, पोइ हिनखे ॿुधायोमांसि, मां उडे साहब खे चयो थो मां तव्हां वञी मिलो उडे साहब सां। हाणे उडे साहब सां मिलियो न मिलियो, हाणे पघार हुनजी थी न थी इहा ख़बर न आहे। उहो हफ़्तो गुज़री थो वञे, वरी हुन में ख़बर ई कोन थी पए, पर जेकॾहिं ॿिए हफ़्ते में बि हुनजो कमु नथो थिए त वरी फ़ोन करे असांखे या SMS करे ॿुधाए त भई कमु न थियो, ताकी वरी असां उन लाइ परसू कयूं। या फेसबुक ते असांजो मुहासिबो पेज आहे त उन ते असांखे ॿुधाए सघो था त असां प्रोग्राम में कॉल कई हुई ऐं मसइलो हेसि ताईं पहुतो आहे, पर अञा ताईं हल न थियो आहे। जेकॾहिं असांजो मसइलो छा आहे त असां सिंधी माण्हू असां सम्झनि था, जेकॾहिं असां हाजी साहब खे फ़ोन कयोसीं बसि असांजो कमु पूरो थी वियो। हाणे ईअं न आहे, जेसि ताईं हिते परसुएशन न कबी, कढ न लॻिबो कम जे,
तेसि त ताईं भई न थींदो आहे। तेसि ताईं मसइलो हल कोन थींदो। असां बि वधि में वधि एतिरो तीर हणंदासीं त उनखे चवंदा फ़ोन करे चवंदा बाबा हीउ माण्हू अचे थो हिन सां महिरबानी करे मिलो ऐं हिनजो मसइलो हल कयो। हाणे उहो जेकर पाण न मिलंदो तव्हां पाण हाणे माण्हू सां ॻाल्हायोसीं न हिकिड़े हुन सां जेकाबाद वारे सां, उन चयोसीं मां हिकु दफ़ो वियुसि त कोन मिलियो, हाणे ॿियो दफ़ो वियुसि त कोन मिलियो, हाणे मां वञा थो या नथो वञा। सही हाणे वञणु कमु त उनजो आहे न, असां त चई छॾियोसीं न, असांखे कहिड़ी ख़बर पए त हुनजो मसइलो हल थियो या न थियो। वेंदा न त पोइ मुंहिंजे ख़्याल में पोइ बेकार आहे। कंप्लेन न कनि, जेके पंहिंजे कम लाइ नथा वञनि, पंहिंजे पेट लाइ नथा वञनि त पोइ असांखे छो था चवनि खामखा। ऐं इहो मुमकिन ई कोन्हे त असां हितां वेही करे असां को जादू छड़ी हुजे त उते घुमायूं त असां हुनजो कमु थी वञे, मुमकिन ई कोन्हे। कॉलर आहिनि, हाजन आहिनि नारे तालके मां। जी अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम वदी। जी अदा, कहिड़ो मसइलो या शिकायत आहे? अॻ में साईं अर्ज़ु कयो ते तव्हांजे प्रोग्राम में दादू मैनर जो मसइलो हुयो, गैर कानूनी वाटर ऐं नूलियूं ऐं प्रेम कुझु बि न लॻो। सर्वे साहब आयो, एसडीए साहब बि मूंसां ॻाल्हायो, एसी साहब बि ॻाल्हायो, को मसइलो हल न थियो। राधो गदो असांखे धमकायो वियो ऐं प्रेशराइज़ कयो वियो। कंहिं तोखे परेशान कयो? साईं एसडीओ साहब या सर्वेयर सॼनि मूंखे प्रेशराइज़ कयो, कंहिं मसइलो को बि हल न थियो। हींअर 2 महीना गुज़री विया आहिनि, थियो जनवरी में हफ़्ते कंदासीं, कुझु बि नथो थिए। पैसा वठी वञा विया हुजनि, असांजी फसल अञा कणकूं जेके आहिनि साईं सड़ी तबाह थी वयूं। ॾिसो इहा ग़लति ॻाल्हि न करा था तोसां तोसां सर्वे करायो था, सर्वे साहब आयो, तव्हांजे चवण ते साईं मिलियो असां सां, कंहिं मसइलो कुझु बि हल न साईं। पोइ तूं ॿुधाए छो न तोसां जॾहिं मां ॻाल्हायमि पाण फ़ोन ते त वरी मूंखे फ़ोन ते नंबर नथो लॻे प्रोग्राम में, प्रोग्राम खां अलावा बि नंबर ते साईं कॉल कई हुई। मां जंहिं नंबर सां तो जे कॉल कई हुयमि उहो नंबर तो वटि हुजणु खपे न। उहो नंबर तो मां तोखे कॉल कयोमि तोसां एसडीओ ॻाल्हाए, इंजीनियर ॻाल्हाए, सभिनी ॻाल्हाए, तुंहिंजो अञा तूं चए थो हाणे पाणी 15 ॾींहंनि खां पोइ। ईअं त न कयो न, थोरी सुस्ती न कयो महिरबानी करे। तूं हाणे कॉल कई आहे, ॿुधाए नंबर छा आहे तुंहिंजो? 0 हा 31 74 283। वरी महिरबानी। असां जॾहिं प्रीव्यू कंदासीं प्रोग्राम त पोइ तव्हांजो नंबर असां उतां नोट डाउन करे वठंदासीं। जी शुरा साहब छा चवंदो? मां उहा ई ॻाल्हि कयमि त असां माण्हू चऊं था त भई जेको थी वियो त चुप करे वेही रहियासीं। हाणे सर्वेर हिननि ॾे वियो त उनजे कढ लॻे न सर्वेर जे, भई छो नथो अचे, छा थियो मसइलो। जेकर नथो अचे त असांखे ॿुधाए, असां सर्वेर जी बदिली कराए छॾियूं आहे, सस्पेंड करायूं आहे। उहो ई माण्हू जेके आहिनि उन्हनि खे प्रेशराइज़ बि कनि पिया, धमकाइनि बि पिया। इहो ग़लति ॻाल्हि कहे। मां त हुनखे पाण खे अधु खे चयुमि त इहा ग़लति ॻाल्हि आहे। कोई बि ऑफिसर खे जेकॾहिं असां चऊं हुनखे धमकियूं ॾे, इहो त सुवाल ई कोन थो पैदा थिए। असां चयोसीं ज़रूरु कढ लॻी आहे, हुन सर्वे सां मिले आहे। सर्वे कोई वॾी ॻाल्हि त कोन्हे जो कमु न कंदो आहे, न करे त पोइ ॿुधाए आहे मूंखे त मां सस्पेंड कराए छॾियां सर्वे खे, एसडी खे सस्पेंड करायां, इंजीनियर खे सस्पेंड करायां त हुन ग़रीब जो कमु थिए। पाण मुदई सुस्त गवाह चुस्त वारी ॻाल्हि लॻी पई अथव। मां पहिरियों बि तव्हांखे अर्ज़ु कयुमि त असांजा माण्हू सिर्फ़ु चवनि था पिया त भई कमु असां हाजी साहिब खे चयोसीं त हाणे कमु थियणु खपे। असां ईअं कोन थींदो न कमु जेसिताईं पाण हुनखे परसुएशन न कंदा। पाण वेंदव त कमु थींदो भाउ, न वेंदो त बिल्कुलु कमु कोन थींदो, कुझु बि थी पए कोन थींदो। ऐं जेके हुनखे कढ लॻो, हिकु ॾींहुं न, ॿियो ॾींहुं न, 3 ॾींहं न, वञी चयोसि न त असां हाजी साहिब सां ॻाल्हायूं था, ॿीहर मां सां ॻाल्हायो था त तव्हांजो मसइलो त हल थिए न। बाक़ी असां हिते टीवी ते वेही करे तव्हांखे उहो कयूं, तव्हांखे घर कॉल करे ॿुधायूं त भई हीउ मसइलो थियो आहे, हीउ मसइलो आहे, हुनजे पोइ बि तव्हां कुझु पाण नथा कयो त पोइ हाणे अला। अशरा साहब इहा त थी वई आहे ॻाल्हि। अशरा साहब तव्हांखे यादि हूंदो असां पहिरीं प्रोग्राम में जेका मां पंहिंजी कंप्लेन तव्हां वटि दर्ज कराई हुई, हिकिड़ो कंप्लेन सेंटर हुजे तव्हां वटि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, तव्हां अगरि पर्सनली हिकिड़े खे कॉल कयो था, तव्हां वटि बि टाइम जी कमी हूंदी, तव्हां वटि पंहिंजी ॿियूं मसरूफ़ियात एॾी सारी हूंदियूं आहिनि। हिकिड़ो अहिड़ो ठही वञे या कॉल सेंटर टाइप, हेल्प सेंटर टाइप का शइ ठही वञे या तव्हांजे डिपार्टमेंट में, या को ईमेल जे थ्रू तव्हांखे मोकिले या कॉल्स करे या SMS करे, इहे सभु शयूं जेके अॼुकल्ह एडवांस टेक्नोलॉजी। छो सिंधियुनि जी आदत ख़राबु कयो था? असां त अशरा साहब कोशिशि असांजी गॾियल तव्हां सां इहा आहे त कुझु मसइला हल थी वञनि। असांजी आहे, असांजी दिली ख़्वाहिश आहे त ग़रीबनि जा मसइला हल थियनि, पर ग़रीब मसइला SMS करे छॾींदा आहिनि असांजे त हीउ मसइलो आहे त हल कयो। ऐं तव्हां सोचो हिन मुल्क आहे असांजो, ऐं असां सभिनी खे ख़बर आहे त हिते कीअं ॻाल्हियूं हलनि थियूं पियूं। इन में जेकॾहिं पाण माण्हू उहो न थींदा, एक्टिव न थींदा, पाण माण्हू कुझु कोन कंदा त पोइ असां छा था करे सघूं। हीअ जेकॾहिं सेंटर असां खोलियूं बि त हू छा चवंदा, भई असां कंप्लेन ॾिनी की हाजी साहिब कुझु कोन कयूं।
सुभाणे टीवी ते चवंदा त हे त प्रोग्राम हीअं आहे बेकार आहे असां कुझु कोन पाण वञनि पाण कोन असां मां पाण सिंधी आहे न सुस्ती त मां में बि आहे पर पोइ उनजे बावजूदि बि असां हीउ जेको आहे कमु कयूं था पिया बाक़ाइदे जेको बि हिते कॉलर आहे तव्हांजी टीवी ते कॉल करे थो उनखे कॉल करे पुछूं था त भई छा मसइलो आहे इन करे असां उनखे चवंदा आहियूं त टीवी ते ॻाल्हाए छो जो हिते रिकॉर्ड थींदो आहे सॼी दुनिया ॿुधी आहे बिल्कुलु ठीकु सॼी दुनिया ॿुधी त भई फलाणे माण्हू वहीद साहिबु फलाणे माण्हू कोशिशि फलाणे कॉल कई पोइ हुनजो मसइलो हल न थियो ऐं जेकर असां उन सां न ॻाल्हायो हुजे माण्हू सां ऑफिसरनि खे न चयो हुजे कंहिं थियो हुजे त पोइ त ॻाल्हि चई सघे हाणे जेके कंप्लेन सेंटर तव्हां चओ था खोलण मुश्किल कोन्हे ॾाढो मुश्किल ठीकु आहे रशीद साहिबु आहिनि जेको बाद में जी अस्सलाम वालेकुम अदा वालेकुम अदी मां हाजी मुज़फ़र सुजा साहब सां ॻाल्हाइण चाहियां पियो बिल्कुलु ॻाल्हायो दा हुकुम वाह साईं हाजी साहब डिस्ट्रिक्ट जेकाबाद छुल में मुंहिंजो घरु आहे रशीद अहमद खोसो हाजी साहब अर्ज़ु आहे त तक़रीबन 32 महीननि खां वठी मुंहिंजी सैलरी मूंखे न पई मिले डिस्ट्रिक्ट काउंसिल जेकाबाद में मुंहिंजी जॉब आहे मूं असिस्टेंट आहियां कॾहिं भर्ती थियो सर मां 28/8/1988 में भर्ती थियो आहियां 28/8/1988 में हिन टाइम मोस्ट सीनियर आहियां सीनियर लिस्ट में छा आहे तूं साईं मां असिस्टेंट आहियां डिस्ट्रिक्ट काउंसिल जेकाबाद में 14 स्केल में ठीकु आहे नंबर ॿुधाए 03322 03322 705227 705227 आज मां पंहिंजी जॻह जे लाइ जॾहिं सैलाब आयो हो त लोन वरितो नेशनल बैंक खां एडवांस सैलरी जे मद में हिन टाइम उनजो व्याज बि मुंहिंजे मथां 4 लाख रुपया एक्स्ट्रा थी वियो आहे सैलरी जमा न थियण जे करे ठीकु आहे त 32 महीना थिया 32 महीना माना त घणो 3 साल तो सैलरी न मिली आहे जी आज साहब तव्हांखे बि ख़बर आहे कुझु समरी बि मंज़ूर थी आहे उनजे मद में बि कुझु न थिए ऐं बजट ओसीटी एतिरी अचे पई जो असां टोटल मुलाज़िम सफ़र पिया कयूं इन सैलरी जे मद में हाजी साहब ख़ुदा जे वास्ते कुझु वॾी महिरबानी आहे साहब वॾी महिरबानी का ॻाल्हि कोन्हे वॾी महिरबानी अदा हेॾे 3 साल खां पगार न मिली आहे ठुल में ये सभु असांजा ख़ुशि सां वाक़ुफ़ु आहिनि ग़रीब हुजनि अमीर हुजनि छो असां ठुल में मामो असांजो रहियो आहे असां माण्हुनि जी ख़िदमत कई अथसीं हुते जेका मामे असांजी ॾाढी ख़िदमत कई ग़रीबनि सां हुते भाऊ खोसे वारनि मां सभु असांजा दोस्त आहिनि खोसा पर कमाल जी ॻाल्हि इहा ॿुधायां थो त ठेकेदार बि खोसा इंजीनियर बि खोसा ऐं वॾेरा बि खोसा हुते पर हुते उन्हनि जा रोड जेके कोन ठहिया ठीकु आहे हाणे इहे जेकॾहिं ईअं साॻी क़ौम जा माण्हू पंहिंजे ॻोठनि लाइ रोड नथा ठाहिनि ऐं सोचंदा की गवर्नमेंट जा पैसा खाई वेंदा गवर्नमेंट जा पैसा कारे खाई सघंदा सही अॼु जेके इंक्वायरी थींदी सुभाणे इंक्वायरी थींदी परीहं इंक्वायरी थींदी त उहो माण्हू ॾिसंदा त भई हिते रोड ठहियो कोन मां पाण वियुसि भाऊ खोसे हुते केरु घटि वेंदा आहिनि माण्हू त मां वियुसि दोस्त जे चवण ते हुते वियुसि त हुते सची ॿुधायां त हुन कड़ वाह जी कड़ थींदी आहे हुन कड़ खे ब्लेड हणी करे चयूं त हाणे रोड ठही वियो उन ॿुधायो न ठेकेदार बि खोसा वॾेरा बि खोसा ज़मीन बि खोसनि जूं इंजीनियर बि खोसा हाणे उन जे बावजूदि बि जेकॾहिं उहे पंहिंजा रोड नथा ठाहे सघनि त पोइ हाणे उहे ॿियनि माण्हुनि खे छा करे सघंदा पर श्री साहब जॾहिं गवर्नमेंट को बजट सैंक्शन करे थी उन खां पोइ को मॉनिटरिंग टीम न आहे वञी करे ॾिसे त पैसो किथे लॻो जेका शइ ठाहिण जे लाइ ॾिनी उहो ठही या न ठही ऑफिसरनि में ॾाढी जेका बदमाशी करप्शन आहे इन करे उहे हिक ॿिए जो राज़ रखियो वेठा जेसि ताईं मथां कुझु कोन करे ऐं मथां थींदो त सभु कुझु थींदो ऐं इन करे उहोई करप्शन जो रोई असांजो इहो हाल थी वियो आहे अलाए कॾहिं करप्शन थींदी करे असांजा हालात बहितर थींदा चवंदा जहिड़ो मुंहुं अहिड़ो मोचड़ो ईअं न की हुन में असां सभई शामिल थी विया आहियूं न पोइ जेको कमु न कंदा न जेको कमु न कंदो त पोइ ईअं ई थींदो न जेको रिश्वत खईंदो हुन ईअं थींदो रिश्वत ॾियण वारा असां आहियूं न ठीकु आहे असांजा पंहिंजा माण्हू हिराइनि था पंहिंजा माण्हू पाण हिराइनि था कॉलर आहिनि सुमेरा आहिनि लाड़काणे मां जी अस्सलाम वालेकुम अदी जी वालेकुम सलाम जी अदी कहिड़ो मसइलो या शिकायत आहे जी मां तव्हांखे ॻाल्हि कई त इहो मुंहिंजो हस्बैंड मुखियात चंडियो सब इंस्पेक्टर आहे सब इंस्पेक्टर आहिनि ठीकु आहे
जी लाड़काणे में उनखे हमेशह पोस्टिंग तां राखो वञे थो ऐं उनखे 8 महीना थिया आहिनि पोस्टिंग नथा ॾियनि। एसपी साहब नथो पोस्टिंग ॾिए थो, कमु तमामु सुठो कमु कंदो आहे। को वजह ॾिनी हूंदी न उन्हनि खे पोस्टिंग तां हटाइण जी? अदी को बि वजह न आहे, बसि सियालनि जे तारीख़ सियाल ऐं सोयल सियाल जिन खे माना चवनि त पोइ पोस्टिंग ॾींदासीं, एसपी साहब चवे थो। पंहिंजो या अदा जो नंबर लिखाए छॾियो असांखे। जी मुंहिंजो नंबर तव्हां नोट कयो। जी लिखायो। बसि महिरबानी करे इहो असांजो कमु कयो, नंढड़ा बच्चा आहिनि, असां काॾे वञूं? बिल्कुलु ठीकु। जी 0 4 दफ़ा 3 22 580 9 बसि असांजो इहो मसइलो हल कयो, असां चवंदासीं असांजे लाइ वॾी का बसि ॻाल्हि थी वई। अदी अला मुड़ुस खे चओ थोरो हिमत करे, कमु वारे माण्हू खे कोई कढंदो कोन्हे। कम वारो ई माण्हू आहे, सभिनि खे ख़बर आहे। हाणे इहे त तव्हां चओ था, ज़ाहिर आहे तव्हां पंहिंजे मुड़ुस खे ख़राबु कीअं चवंदव? न उहो सभिनि खे अर्जी खे ख़बर आहे त कम वारो माण्हू। ठीकु आहे आदी, पर पाण में आहियूं न असां, सिंध सभु पाण में आहियूं। ठीकु आहे न, असां सिंध में जेके वरी तव्हांखे ॻाल्हि कॾहिं कयूं तॾहिं पुछूं तव्हां। जी आदी जी कोशिशि कयूं था आदी, अलाह कंदो। मां चवां थो हुनखे, अब्दुल्ला साहब आहे DIG, उनखे चवां थो महिरबानी थींदी, तव्हांजा लख एहसान थींदा। चङो आदी, दुआ कजां। वरी महिरबानी आदी, वरी महिरबानी। लास्ट वीक जी कंप्लेंट से शुरा साहब, जमाल साहब कॉल कई हुई ठुल मां। उन्हनि जो चवणो त उन्हनि जो भाउ हेल्थ डिपार्टमेंट में हो, पोइ फोत थी वियो ऐं फोती कोटा ते उन्हनि खे नौकरी बि मिली, जॉइनिंग बि थी आहे, पर उनजी ID नथा खोलनि। उनखे बि साॻे साईं खे मां ॿुधायो, पाण फ़ोन करे जमाल सां ॻाल्हायोमि ऐं चयोमांसि आगा शाहनवाज़ साहब हाणे DC आयो आहे असांजो जेकाबाद में, उन सां मिले। आगा शाहनवाज़ साहब खे चयोमांसि बाबा हीअ मां अमराईंदो, इन जी ID खोल रहियो। उनजे पीउ जी कोटा मिली अथसि। हाणे ख़बर न आहे त साईं वियो या न वियो, या मूंखे ख़बर कोन्हे। अॼु कमु न थियो अथसि त वरी मूंखे ॿुधाए त मां इनशा कोशिशि करे हुनखे DC खे चवंदुसि हिनजी तनख़्वाह ID खोलाइसि। ठीकु आहे। कॉलर आहिनि, रहीम आहिनि जुॾे मां। जी अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम जी अदा, कहिड़ो मसइलो या शिकायत आहे? अॼु शिकायत मूंखे आहे, तपेदार आहे अज़ीज़ुल्लाह काके पोटो। अज़ीज़ुल्लाह काके पोटो। जी अदा, छा शिकायत आहे हुन मां? हा, उनखे जेको 2011 खां वठी जेको मुंहिंजी बनी 3 एकड़ उहा दाख़िल नथो करे, जेको सरेआम रिश्वत पियो घुरे। चवे पियो 20,000 रुपया ॾियो। ऐं ग़रीब माण्हू 20,000 रुपया किथां आणे जेको उनखे ॾियां। पोइ मूं AC साहब हो, उनखे मूं शिकायत कई। उन 2-3 चकर उनखे घुरायो ऐं चयो अथसि त बनी वञी दाख़िल करनि जी, ऐं मीटिंग घुराई अथसि बाक़ाइदे। उते आऊं बि उते वियसि, तपेदार बि हो ऐं उन सां गॾोगॾु जेको मुख़्तियारकार बि हो, उनखे बाक़ाइदे ऑर्डर कढियो त बनी दाख़िल करनि जी, बनी सही आहे, कागज़ सही आहे, हिननि जा दाख़िल कर। पर हू उन जी ज़िद ते अञा ताईं काइम बीठो आहे त 20,000 रुपया ॾींदे त दाख़िल थींदी, न त कोन थींदी। यार नंबर छा थी रही मां? महिरबानी कई वञे त मुंहिंजी नंबर छा थी? नंबर छा थी बाबा? 0301 हा 3280 हा 526। ठीकु आहे। हाणे काके पुट खे जो हाल वठूं था सुभाणे ॿिए ॾींहुं। तूं मां तोसां ॻाल्हाईंदुसि सुभाणे, न ॿिए ॾींहुं ॻाल्हाईंदोमांइ। तूं ॿुधाइजांइ त केरु आहे मुख़्तियारकार। मां सभिनी खे सिधो करे ॾियां थो तोखे, तूं परवाह न कर। वरी महिरबानी अदा रहीम। ऐं इन सां गॾोगॾु प्रोग्राम मुहासिबे जो वक़्तु बि हिते पूरो थी रहियो आहे। वरी महिरबानी शुरा साहब, हर वीक वांगुरु तव्हां असांखे टाइम ॾींदा आहियो। व्यूअर्स, नेक्स्ट वीक अवां सां ॿीहर थींदी मुलाक़ात। तेसि ताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।